नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त उकरी चौधरी जे ॻोठ ख़ुदा बशर जे रवासण बेवा औरत मसामात मरियम ख़ातून शर मीडिया अॻियां दाईंदे चयो त संदसि 10 वरे जो पुटु राहब अली दिमाग़ जी बीमारी सां गॾु गुर्दनि जी मर्ज़ में मुब्तला थी वियो, जंहिं जे नतीजे में संदसि दिमाग़ी तवाज़न ठीक न हुजण सां गॾु संदसि जे पेशाब जो इखराज बि नथो थिए। सरकारी अस्पताल में धिका खाई इलाज करण जी कोशिश कई पर तबियत में सुधारो न आयो है, जंहिं बाद वसआर अलतल विकणे ख़ानगी डॉक्टरनि वटि इलाज करण बावजूद नींगर जा साॻिया हाल आहिनि। मासूम पुट खे साम्हूं तड़पंदे ॾिसी जिगर फाटे थो। हिन चयो आहे त मुड़ुसु 5 साल अॻु फोत थी वियो, घर में को बि कमाइण वारो न आहे, लॉकडाउन सबबु घर में राशन बि ख़तम थी चुको आहे, को बि माण्हू मदद करण जे लाइ तयारु न आहे। हिन वॾे वज़ीर मक़ामी चूंडियल नुमाइंदनि डीसी खैरपुर समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि पुट जी हयाती बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।